नाज़रीन, खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जे कार्रवाइयुनि दौरान 3 फितना ख्वार जे दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मुताबिक़ कुरम में ॿिनि धारदार कार्रवाइयुनि दौरान भारतीय हिमायत याफ़्ता 23 दहशतगर्द मारिजी विया। महमन में कार्रवाइयुनि दौरान 4 दहशतगर्दनि खे मारियो वियो। ISPR मूजिबि लकी मरवत में फायरिंग जी ॾे दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। टांग वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो आहे। नाज़रीन, असां वाके हिकु भेरो ॿी ही ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जे कार्रवाइयुनि दौरान 3 फितना ख्वार दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मुताबिक़ कुरम में 2 धारदार कार्रवाइयुनि दौरान भारतीय हिमायत याफ़्ता 23 दहशतगर्द मारिजी विया। महमन में कार्रवाइयुनि दौरान 4 दहशतगर्दनि खे मारियो वियो। ISPR मूजिबि लकी मरवत में फायरिंग जी ॾे दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। टांग वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो आहे।